मीरो खान खां रिपोर्टर इमाम दीन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक मीरो खान में सुन्नी राब्ता काउंसिल सिंध के रहनुमा ज़िले कंबर शहदादपुर के सदर हाफिज़ मोहम्मद इसाक चन्ना मौलाना शबीर हक उस्मानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में तहफ़ुज़ ख़त्म नबूत रैली मरकज़ी अहले सुन्नत मदरसा अनवार साहबा खां कढी वई, जॾहिं त तालके जे कारकुननि ऐं उहिदेदारनि समेत शहर के अवाम वॾे अंग में शिरकत कई। रैली शहर के मुख्य रस्तन खां थींदी मुख्य सिद्दीक़ अकबर चौक ते पहुती त जलसे की सूरत अख्तियार करे वई। उन मौके ते रैली के खिताब कंदे ज़िले कायद हाफिज़ मोहम्मद इसाक चन्ना मौलाना शबीर हक उस्मानी अब्दुल हमीद फारूकी सदाम हुसैन सोलंगी ऐं ॿियनि चयो त दुनिया में सब खां हसास तरीन मसइलो ख़त्म नबूत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे ऐं आलमी सतह ते अमन अमान तहफ़ुज़ ख़त्म नबूत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मशरूत आहे। छो त ख़त्म नबूत जो तहफ़ुज़ मुसलमाननि जे ईमान जो मसइलो आहे, उन सां छेड़छाड़ कॾहिं बि बर्दाश्त न कई वेंदी। उन लाइ भले पूरे दुनिया जो अमन ख़तरे में छो न पइजी वञे। हुननि चयो त ख़त्म नबूत जे तहफ़ुज़ जो पहिरियों पहरेदार इस्लाम जो पहिरियों ख़लीफ़ो सैयदना इमाम अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो, जंहिं मुश्किल तरीन हालात में भी पहिरियों जहाद ख़त्म नबूत जे मुनकरनि सां कयो ऐं उम्मत खे सेखारियो वियो त चाहे हुकूमतूं हली वञनि पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ते हरफ अचणु न ॾिबो। अॻुवान जो वधीक चवणो त गुज़िरियल ॾींहुं कराची जे ज़िले कोरंगे जे अवामी कॉलोनी में कुछ शनपसंदनि फ़साद कयो, जंहिंमें अहले सुन्नत कारकुननि ते सिधी फायरिंग कई वई, जंहिंमें सां काफ़ी कारकुन ज़ख़्मी थिया ऐं हिकु कारकुन शहीद थी वियो। पर इंसामिया क़ातिलनि खे गिरफ़्तार करण बजाय अहले सुन्नत जमात पाकिस्तान के मरकज़ी सदर अल्लामा ग़ाज़ी औरंगज़ेब फारूकी ते कूड़ी एफ.आई.आर. दाख़िल करे छॾी आहे, जेको कराची में मौजूद न हुयो। हुननि मुताबिक़ त अहिड़नि राशी जानबदार पुलिस ऑफिसरनि खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे ऐं अल्लामा औरंगज़ेब फारूकी तां कूड़ी एफ.आई.आर. ख़त्म कई वञे। रैलीअ जे आख़िर में फ़लस्तीन जे मज़लूम अवाम ऐं मुजाहिदनि लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई ऐं मुस्लमान हुक्मराननि खां घुर कई वई त फ़लस्तीन जी मदद लाइ अमली कदम खयां वञनि।